मक़सद कहिड़ो आहे त हुनजो फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं उहे शख़्स मुंहिंजे क़रीब क़रीब हूंदा जेके मुंहिंजे कसरत सां ज़रूरु था पढ़नि। असां चाहियूं था असांजो हिकिड़ी इहा मंज़िल इहा आहे त असां क़यामत जे ॾींहुं नबी साईं जे झंडे जे हेठां वञूं ऐं असां नबी साईं जे क़रीब क़रीब हुजूं। इहो मक़ाम असां मुश्किलनि खे मिले उन करे असां इहा महिनत शुरू कई आहे ऐं अलाह जी महिरबानी आहे रब साईं जा अहसान आहिनि। मां तव्हांखे अॻ में गर्व कयो आहे त मूंखे तारीख़ में अहिड़ो मिसाल कोन थो मिले त को एतिरो कसरत में ज़रूरु जेको आहे सो कंहिं जमात जे तरफ़ां पेश थियो हुजे। इहो असां मिस्किननि खे एज़ाज़ मिलियो आहे ऐं तव्हांखे लख लख मुबारक हुजे। ऐं उहे मिस्किन बचड़ा नौजवान मौसूम नियाणी बुज़ुर्ग सम्झो अलाह जी महिरबानी आहे इहो एहसास तव्हांखे मिलियो आहे ऐं इन खे बरक़रार रखो। मां अलाह जे बारगाह में दुआ कयां त रब साईं असांखे इन मामले में वधीक तौफ़ीक़ अता फरमाए। अवां खे मां फ़क़ति इहो अर्ज़ु कंदुसि त ज़माने में इहो हिकिड़ो निज़ाम आहे भला तव्हां हुननि जी सवाल हयात ॾिसो जंहिंजा असां उमती आहियूं। असांजो क़ाइद त उहो आहे न असांजो शहनशाह मदीने जो ॾींहुं जंहिंजा असांजा उमती आहियूं जंहिंजा असां पंहिंजे शहनशाह जी ज़िंदगी ते ॾिसूं त कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी हुनजनि गुज़ारी आहे। यानी काफ़िरनि सां मुक़ाबले में बुज़ुर्गनि ते कहिड़ियूं सख़्तियूं आहियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहियूं उनजो बात शहीद थिया ऐं उन खां पोइ एतिरियूं तकलीफ़ूं जो उन्हनि जो बयानु नथो करे सघिजे। आख़िरकार असांजी आका ते तकलीफ़ूं आयूं आहिनि बर्दाश्त कयो थियनि। तव्हां महिरबानी करे जेकॾहिं ज़माने में को थोरो घणो को मसइलो आहे के तकलीफ़ूं आहिनि त उन्हनि खे वॾी फ़राख़दिली सां बर्दाश्त कयो। अलाह जे दर में छॾियो अलाह जे हबीब जे दर में छॾियो। इनशा अलाह ताला इहे तकलीफ़ूं ख़ाब थी वेंदियूं ऐं को मसइलो कोन रहंदो। अलाह साईं तव्हांखे रब साईं ख़ुशियूं अता कंदो। अलाह साईं तव्हांजूं झोलियूं पंहिंजे निमतुनि सां भरींदो। मुंहिंजी राति ॾींहुं दुआ आहे ऐं असां इहो टारगेट अनाउंस करे चुका आहियूं त हर साल 10 करोड़ दुरूद पाक नबी साईं जे बारगाह में असां मिस्किननि तरफ़ां चवण शरीफ़ में मुर्शिद कलंदर पाक साईं जे नगरी में पेश थींदो ऐं इनशा अलाह ताला असां पंहिंजो इहो टारगेट हासिल कंदासीं। असांजी इहा कोशिशि रहंदी ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं असां न बि रहियासीं असांजा पोयां रहंदा मगर इनशा अलाह ताला क़यामत इहो सिलसिलो असां मिस्किननि तरफ़ां जारी रहंदो। ऐं अवां महिरबानी करे पंहिंजे घरनि में पंहिंजी न्याणियुनि खे पंहिंजे भेनरुनि खे पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे मतिलबु त हीउ हिकिड़ो ॾिठो वियो आहे लका ऐं हिकिड़ो मंज़र साम्हूं आयो आहे ऐं राति जा मुशाहिदा असांजे खंडियालू आहिनि त जंहिं घर में कठे नियाणियूं बचड़ा नंढा वॾा हिक हंधि वेही 15 मिंट 20 मिंट अधु कलाक जेके अलाह टाइम ॾिए दुरूद पढ़नि था। उन खां पोइ अलाह जे बारगाह में नबी साईं जो वास्तो पेश कनि था रब साईं असां खां हीअ तकलीफ़ न उन घर खां अज़ाब माफ़ थी आहे। उन्हनि घरनि खां तकलीफ़ूं माफ़ थियूं आहिनि। उन्हनि घरनि में अलाह पाक सुख ऐं सहज ऐं आराम ऐं सुकून अता कयो आहे। त मुंहिंजो अर्ज़ु आहे त पंहिंजे घरनि में तव्हां इहो हिकिड़ो निज़ाम रखो हिकिड़ो टाइम रखो 15 मिंटनि जो 20 मिंटनि जो अधु कलाक जेको अलाह साईं तव्हां रसी सभु घर वारा बावजूद थी वॾे अदब सां वॾे त शहनशाह जी हाज़िरी आहे मजरे में मीर जी क़ुर पाक में आदाब सेखारियल आहिनि नबी साईं जे बारगाह में यानी हाज़िर थियण जा ऐं उते रहण जा मजलिस में यानी एतिरो घटि हुकुम आहे त नबी साईं जे जॾहिं बारगाह में हाज़िर थियो मजलिस में हाज़िर थियो त तव्हां ऊचे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां गुफ़्तगू न कयो मथां तव्हांजा अहमाल ख़तमु थी वञनि। त एतिरो ताक़ीद आहे हुननि जे बारगाह में एॾो अदब अख़्तियार करिणो आहे त मां अर्ज़ु कयां त हीउ दुरूद शरीफ़ सां पढ़ूं था इहो हिकिड़ो इश्क जो यार संगे ज़ार सां ऐं अदब सां इंतिसाईअ सां इज़त सां सभई घर जा भाती गॾिजी तव्हां इहा महिनत शुरू कयो। अलाह तबारक ताला पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां सभु ॾुख लाहींदो सभु दुख दूर कंदो ख़ुशियूं ॾींदियूं का तकलीफ़ कान रहंदी इनशा अलाह ताला। अलाह पाक पंहिंजे हिब जे सदके असां सां इहे मुसीबतूं परेशानियूं माफ़ कंदो। हाणे मां दुआ लाइ हथु खणां थो वधीक टाइम कोन्हे ऐं तव्हांखे इहा ई दरख़्वास्त आहे त इन सिलसिले खे अॻिते वधायो ऐं जेके दोस्त महिनत कनि था ॿियनि खे आमद कनि इहो सदके जारी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं दोस्त खे दुरूद पढ़ण लाइ चयो हुन दुरूद शुरू कयो पढ़णु
उनजो अजर जेको तव्हांखे कुझु मिलंदो रहंदो ऐं इहो सदके जारी आहे उहो वरी कंहिं ॿिए खे चवंदो ॿियो वरी कंहिं टे खे चवंदो जेको दुरुद पढ़ पवंदो तंहिंमें तव्हांजो हिसो आहे तव्हांजो अजर आहे इहो सदके जारी आहे त तव्हां इहा महिनत जेका आहे दुरुद खे अॻिते करण जी ॿिए ताईं पहुचाइण जी इहा महिरबानी करे जारी रखो अलाह तव्हांजो महिरबान रब साईं तव्हांजो मुहाफ़िज़ ऐं हिते आहियां वरी इनशाअल्लाह ताला अहिड़ो को वक़्तु तलाश कबो जो कुझु वक़्तु कढी मां हिते अकेलो पहुचंदुसि ऐं ॿियो को प्रोग्राम कोन थींदो जिते तव्हां सॼण सां अचे कचनि कबियूं मुलाक़ातूं थींदियूं ऐं कुझु बयानु कुझु तक़रीर कुझु मुलाक़ात